अस्सलाम वालेकुम। त अॼु असां ॻाल्हि कंदासीं सिंधी सोप सीरियल दर्दनि जो देस। दर्दनि जो देस ऐं इन खां अलावा सिंधी ॿियो ड्रामो जो धरती टीवी ते तमामु जल्द ज़हर ज़िंदगी। त हिन ॿिनि ड्रामनि जे बारे में तव्हांखे ॿुधियो हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त वीडियो खे पूरो ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त ड्रामा सीरियल दर्दनि जो देस जो KTN ते तमामु जल्द नवंबर जी 15 अॻु में हलायो वेंदो। हिन जी कंफर्म इहा न्यूज़ अची रही आहे त हीअ 15 नवंबर खां अॻु में KTN ते हलायो वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि त धरती टीवी जो ज़हर ज़िंदगी हिनखे बि नवंबर डिसंबर में हिन ड्रामे खे हलायो वेंदो। नवंबर सॼो महीनो हिन ड्रामे खे न हलायो पर डिसंबर जे 15 खां पोइ हिन ड्रामे खे कंफर्म धरती टीवी ते हलायो वेंदो। हिन जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे। हिन ड्रामे खे डायरेक्ट करे खजू ऐं हिनखे लिखी रहिया आहिनि नूर ज़ैवर, जंहिं फतह दुनिया जहिड़ो ड्रामो लिखियो ऐं उन खां अलावा ॿिया केतिरा ई सिंधी ड्रामा लिखिया। ऐं हिन ड्रामे जी कास्ट में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे जे उमेद लिकल काफ़ी अरसे खां पोइ सिंधी ड्रामनि में वापसी करे हुन खां अलावा निसार शाह, अब्बास लोडाणी, असद कुरैशी, ॿिया केतिरा ई सीनियर अदाकार ज़हर ज़िंदगी में अदाकारी करे रहिया आहिनि। जॾहिं त